वक्त विसारा जालियड़ा होयो बचपन वारो प्यार निय लगो नंढपण में ओए सजण मुझो सिंगार वो दिल लगी हुई दिलदार सनड़े समय जे साला। प्यारा दोस्तों ये असांजी महफ़िल में दोस्त वेठा आहिनि ऑपरेटर अयूब भट्टी मोहम्मद अली मंगरियो ऑपरेटर यासीन कीरियो असांजी महफ़िल में मौजूद वेठा आहिनि। अली अकबर हिंद खे शौक़ सां ॿुधंदा आहिनि। महिरबानी थोराईता आहियूं मुंहिंजा जानी फौजी रफ़ीक महर एडमिन साजन अली समेजो। प्यारा दोस्तों ही पाक वतन प्रोडक्शन में नंबर कया पियो कंपनी जो मालिक आयाज़ हुसैन समेजो ऐं केसर जो सिलेक्शन मास्टर आ मुझो पुराणो शायर मुझो दादुलो शायर अली हसन समेजो कंपनी में साम्हूं वेठो आहे ऐं वधीक कलाम पसंदि कयो आहे। तालिब शाह सैलानी पहिरीं जेको कलाम गायोसीं वो वक्त याद थई या विसरी वही उनजो वरी जवाब लिखियो अली हसन साईं जे गाने जो। आज कुमार से साईं ने ढोलक राजानी पंजे बाबू जे नाले छा पियो चे जी अली अकबर जी। ओ बिल्कुल वक्त याद आए एक पल भी जानी विसरो नाए। ओ बिल्कुल वक्त